गड़ी हसन ऐं भरपासे में सारियल फसल तैयार थी मार्केट में पहुंची चुको है, जॾहिं त मुनासिब अघ न मिलण करे आबादगार परेशान आहिनि। रिपोर्ट कर रहियो आहे नज़ाकत अली कंडराणी। गड़ी हसन भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में सारियुनि जो फसल तैयार थी करे मार्केट में पहुची चुको है। महंगाई जे हिन तूफ़ान दौर में मुनासिब अघ न मिलण करे आबादगार हारी सख्त परेशान आहिनि। उन हवाले सां गड़ी हसन जे आबादगार आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त इहा हालत है तो सही तव्हांजो 1350 को 1400 रेट हले तो और तव्हांजी DAP जेका थी वई आहे उहा 8200 रुपयो थी वई आहे। असां जेको हिकिड़े एकड़ हिसाब से कयो त असां वञी 55,000 रुपयो हिकिड़े एकड़ ते ख़र्च कयूं था और जेका असांजी इनकम अचे थी त उहा 70,000 आहे। 70,000 में तव्हां अधु ज़मींदार खणे अधु खणंदो तव्हांजो हारी तव्हांजो 6 महीननि जो फसल आहे। 6 महीना उधर ते पंहिंजो दुकान तो उधर खणे तो वञे थो उते त बाबा हुनखे जॾहिं उधर थी वञे त लख रुपयो तो हुन ॾे अचे थो 20-25 रुपया। इहा हालत लॻी पई आहे। हारिन ऐं आबादगारनि जो जेको मुआशी क़त्लेआम हिन हुकूमत में जारी आहे। विफ़ाक़ी तौर सूबाई हुकूमतनि के बि हिन जे लाइ जोगा उपा न आहिनि वरिता। प्राइवेट सेक्टर में 8,000 ताईं बि जेको हारिन ऐं आबादगारनि DAP भाण ख़रीद कयो। ज़हर जा जेके रेट उहे बि चढ़ियल हुया। पानी देर अचण सां जेको आहे फी जरे बि उपत बि उहा बि घटि थी रहे। और हिन वक़्तु जेको 1300 खां 1400 में सारियूं हलनि थियूं त हुकूमत खे हंगामी बुनियादनि ते उपा वठी इनखे 2000 करणु खपे घटि में घटि। ज़मींदार खे का बचत कोन है। एतिरे क़दुरु सची मां ॿुधायां त ज़मींदार ज़मीनूं विकिणी मजबूर थी कई धंधनि में का मिलनि था या किथे वञी कराची ॾे धंधो कनि था। हाणे ज़मींदार ज़मीननि खां तंग थिया आहिनि। ज़मींदार जी बचत बि कुझु बि कोन आहे। जीअं DAP 8,000 उन सां गॾोगॾु कैलकुलेशन ख़र्च कर त कणिक जॾहिं खणंदो त अञा जेको आहे आबादगार ज़मींदार ॿई कर्ज़ा ई हूंदा हिसाब बराबरि। घटि में घटि सारियुनि जो रेट 21-2200 रुपयो थी वञे जीअं ग़रीबनि जो घर सही तरीक़े सां हलणु थिए। न त इहे जेके सारियूं इन रेट में आहिनि कोई जीअण जेको आहे ग़रीबनि जो जंजाल आहे। असां महिरबानी कयूं था घुरूं था त रिक्वेस्ट कयूं था त बराए महिरबानी करे सारियुनि जे रेट खे वधायो वञे। हाणे असां कणिक कीअं पोखियूं? कणिक असांजी लहंदी 15 खां 16 मण वधि में 30 मण एकड़। असांजी सिंध जी एवरेज 30 मण एकड़ आहे। पंजाब जी एवरेज जेको आहे उहो 45-40 मण एवरेज आहे। पर 30 मण एकड़ ते जेकॾहिं असांखे सीड मिले थो पियो हिन वक़्तु तक़रीबन 4,000-5,000 रुपया मण ऐं उन खां पोइ DAP मिले थी असांखे 8300 रुपए में ऐं यूरिया जेको आहे उहो मिले थी 2500 रुपए में। त उहो त असां एफोर्ड नथा करे सघूं। तव्हां ॾिसो इन कणिक जो वॾो बुरहान थींदो। कणिक असां कोन था पोखियूं, ज़मीन छॾे था ॾियूं। सो इन जे करे गवर्नमेंट खे हिन खे सोचणु घुरिजे त हारियुनि खे आबादगारनि खे जेको आहे पंहिंजो रिलीफ ॾे या सब्सिडी ॾे बिना DAP ते ऐं भाण ते। आबादगार जो इहो चवणु आहे त सारियुनि जो रेट तमामु घटि आहे ऐं भाण या खाद वग़ैरह जो रेट जेको आहे आसमान सां ॻाल्हियूं करे लॻा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ शयूं जेके महांगा आहिनि। घटि में घटि सारियुनि जो रेट 1700 खां 2000 ताईं कयो वञे ताकी हिते आबादगारनि खे रिलीफ मिली सघे। कैमरामैन सजाद सां गॾु नज़ाकत कंडराणी, आवाज़ TV न्यूज़, गड़ी हसन।